बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम अलैकुम। अॼु असांजो मौज़ू आहे अमन। अमन हर हिक क़ौम जी ज़रूरत हूंदी आहे। अमन हर हिक क़ौम जी ज़रूरत हूंदी आहे। जियापे जो सहारो हूंदो आहे। जंहिं क़ौम में अमन न हूंदो आहे उहे जिंदा ई न आहिनि। दुनिया में जिते भी जंग थिए थी उहा अमन ते थिए थी। हे इदारा जेके क़ाइमु थियल आहिनि सभु अमन जे करे आहिनि। ही जेको आइन ऐं कानून आहे सभु अमन जे करे आहे। जेकॾहिं अमन ई न हूंदो त इहे इदारा कहिड़े कम जा। जेकॾहिं अमन ई न हूंदो त इहे कानून कहिड़े कम जो। ऐं अफ़सोस असांजे मुल्क सां ख़ासि करे सिंध सां अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त हिन धरतीअ जो अमन ख़राब करण वारा बि इदारा ई जिन उन्हनि बोहतारनि खाननि नवाबनि ऐं वॾेरनि खे सपोर्ट ॾिनी, उन्हनि खे प्रोटोकॉल ॾिना ऐं उन्हनि खे इहो हक़ ॾिनो त जेके क्रिमिनल ऐं ॾोहारी माण्हू उहे तव्हां पंहिंजी औताकनि में पनाह ॾियो ऐं उहे राति जो निकिरी करे माण्हुनि खे फुरनि, धाड़ा हणनि, माण्हुनि जो अमन ख़राब कनि। इहो सभु इदारनि ऐं हुकूमत जी ज़िमेदारी आहे त पब्लिक खे अमन ॾे। पर अफ़सोस दुनिया में जेतिरियूं बि जंगियूं थियूं आहिनि उन्हनि खां बदतरीन हाल हिन वक़्तु सिंध जो आहे। एतिरे क़दर मां चईंदुमि त फ़लस्तीन में जंग हले थी, पर फ़लस्तीन जे माण्हुनि ते एतिरो ज़ुल्म न आहे जेतिरो सिंध धरतीअ जे माण्हुनि ते ज़ुल्म आहे। फ़लस्तीन जे माण्हुनि खे त सिर्फ़ गोली हणी मारियो थो वञे, पर असांखे गोलीअ खां बदतर मारियो थो वञे। असांजा मासूम बच्चा पिनण ते मजबूर आहिनि। असांजा ग़रीब माण्हू हिकु वेलो खाइनि था त टे वेला पचाइनि ई नथा। असांजे सिंध धरतीअ में अमन जो निज़ाम पूरो धरम भरम थी चुको आहे। हे केरु ज़िमेदार आहे? ही ज़िमेदार आहे हुकूमत, ज़िमेदार आहे इदारा, ज़िमेदार आहे कानून आइन। सिंध में फुर थिए थी, धाड़ो लॻे थो, उते जेका ॻाल्हि थिए थी उहा हिकु ई थिए थी त पुलिस वारा मुलविज़ आहिनि। मुंहिंजो ही पैगाम सीएम सिंध मुराद अली शाह, आईजी साहब के ऐं पूरी इंतजामिया खे ही पैगाम आहे हथ ॿधी त बराए सूरत में सिंध जे निज़ाम खे ठीकु कयो वञे, सिंध में अमन आणियो वञे। जेकॾहिं अमन न आयो त सिंध जो निज़ाम इन खां वधीक बदतर थी वेंदो। पोइ घर वेठे माण्हुनि खे मारियो वेंदो। हिन वक़्तु रोड ते त मरनि था, पोइ घरनि में अंदरि अची मारियो वेंदो। बराए महिरबानी करे सिंध जे निज़ाम खे ठीकु कयो वञे ऐं सिंध खे अमन जी ज़रूरत आहे। अमन ॾिनो वञे। इहा धरती सूफ़ियुनि जी धरती आहे। इहा धरती अमन जी धरती आहे। हिन धरतीअ सां अहिड़ो हाल न कयो वञे जो असांखे मजबूर कयो वञे हथनि में हथियार खणण ते। बराए महिरबानी सिंध खे अमन ॾिनो वञे। असांजी पहिरीं गुज़ारिश, असांजो पहिरियों मुतालबो इहो ई आहे त असांखे अमन ॾिनो वञे, अमन ॾिनो वञे, अमन ॾिनो वञे। वस्सलाम इबादुल्लाह सालिहीन। जिए सिंध सदा जी।